अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो। मेहड़ खां जाथे शाह पंहिंजो सुल्तान लॻ दादू केनाल में 17 सालनि जो नौजवान विंझण दौरान बुॾी फौत थी वियो आहे। टोबन ज़रिए मुसलसिल केतिरनि नवनि ई कलाकनि खां लाश जी ॻोल्हा जारी आहे। तफ़सील मूजिब शाह पंहिंजो सुल्तान लॻ मसूद साहिड़ जी मोरीअ वटि दादू केनाल में विंझण लाइ वियल मेहड़ जे रामपुर मौला जो रहवासी 17 सालनि जो नौजवान बिलावल पुट रियाज़ मैसर दादू केनाल में विंझण दौरान बुॾी फौत थी वियो आहे, जंहिंजे गुज़िरियल कलाकनि खां मक़ामी टोबन ज़रिए ॻोल्हा जारी आहे। जॾहिं त फौती नौजवान जी फैमिली घणे अरसे खां सऊदी अरब में रहंदी आहे। नौजवान 2 साल अॻु पंहिंजे ॻोठु आयो हो ऐं संदसि 1 महीनो अॻु मंगनी पिणु थी हुई। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे फराज अहमद, लाखीर, हक़सत न्यूज़, मेहड़।